अस्सलाम वालेकुम नाजरीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया कायनात छे आया संझा सैयद हल्ला से हेडलाइन सर। मुल्क में कोरोना वायरस जा हाना जारी। कोरोना वायरस वधीक 28 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतनि जो अंग वधी 11,914 ताईं पहुतो। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1286 केसिस रिपोर्ट। मुतासिरनि जो अंग वधी 5,53,128 थी वियो। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त कश्मीर जी सूरत हाल आलमी बिरादरीअ खां लिखियल न आहे। भारतीय फ़ौज कश्मीरियुनि मथां ज़ुल्म पई करे। भारतीय वालियाल कश्मीर में इंसानी हक़नि जी भञकड़ी करे रही आहे। कराची जे लांडीवार इलाइक़े में तेज़ रफ़्तार मुसाफ़िर बस कल्टी। हादसे जे नतीजे में 3 ॼणा फ़ौत, 5 ॼणा ज़ख़्मी। इस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त हादसो बस जे ब्रेक फेल थियण सबबि पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह अॼु भान सईदाबाद पहुचंदो। वॾो वज़ीर जहांगारा, बाजारा, सेवण, सन ऐं लखी शाह सदर जा दौरा कंदो। वॾो वज़ीर मुराद अली शाह शालमाणी में आजियाणी तक़रीब में पिणु शिरकत कंदो। दौदापुर वेझो गुड़सोबल निर्वाणी में काल्हि इल्ज़ाम हेठि बिटो क़तल। जवाबदार नारी लाल ज़ादी ऐं नौजवान अवेज़ निर्वाणी खे क़तल करे फ़रार। इस्लामाबाद पुलिस पहुची लाश इस्पताल मुंतक़िल कया। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो कारे इल्ज़ाम हेठि पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। मदे जी वेझो घर पंहिंजा में अणॼातल जवाबदार घरनि खे बाहि ॾेई फ़रार। बाहि लॻण सबबि घरनि में पियल सामान सड़ी रख थी वियो। लखें रुपयनि जो नुक़सान। मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल। कंदकोट में म्यूनिसिपल ऑफिस में बिजली जे शॉर्ट सर्किट सबबि बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि समूरो रिकॉर्ड सड़ी रख थी वियो। इस्लामाबाद फायर ब्रिगेड अमले वाक़े वारे हंधि पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो। भेरिया सिटी भरिसां ॻोठ निबोड़ो वेझो क़ौमी शाहराह ते ट्रालो जो मुसाफ़िर कोच सां टकर। हादसे जे नतीजे में ख़ादिम हुसैन फ़ौत, 2 ॼणा ज़ख़्मी। इस्पताल मुंतक़िल। मीरपुर माथिले वेझो गुड़ मोहम्मद बख्श खोखर में नौजवान रौनक रज़ा खोखर रेलगाड़ी टक्कर में फ़ौत। इस्लामाबाद पुलिस पहुची लाश खणाए इस्पताल मुंतक़िल कयो। लाड़काणा जी बेनज़ीर कॉलोनी में फुर दौरान मुज़ाहमत ते ज़ख़्मी थियल नौजवान दिलबर ओझो ज़ख़्मी जी सट न सहंदे इस्पताल में दमधड़ीअ हवाले करे छॾियो। नौजवान जे वारसनि जो SP चौक ते लाश रखी एहतजाजी धरणो। वारसनि जो चवणु आहे त पुलिस जी नाअहलीअ सबबि बदअमनी चोट चढ़ी वई आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो।